वारे सेप्को जे ऑफिसरनि जी ज़ातियुनि ऐं सड़ियल ट्रांसफार्मरनि जी तब्दीली न थियण ख़िलाफ़ अॼु 5 ॾींहं बि लतीफ़ कॉलोनी ऐं मिठा कॉलोनी जा रहवासी सरापा एहतिजाज बणियल मुसलसल जिदोजहद करे रहिया आहियूं, पर अफ़सोस को बि नोटिस वठण जे लाइ तयार नाहे। कहर जहिड़ी गर्मीअ में बचा तड़पी रहिया आहिनि। सेप्को अमलदार अणॼाण पढ़ियल हज़ारनि जी आबादी में रहंदड़ मिठा कॉलोनी ऐं लतीफ़ कॉलोनी जा रहवासी वरी तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण लॻा। मुज़ाहिरीन 5 ॾींहनि खां फाज़िल राहु चौक ते एहतिजाजी धरणो हणी वेठल मुज़ाहिरीन MPMNA खां 200 वारे नए ट्रांसफार्मर जी घुर कई। मोहम्मद सलाह चांडियो, मुहर्रम साहिबाणी, फारूक सुमरो ऐं ॿियनि दाईंदे चयो त असां लतीफ़ कॉलोनी ऐं मिठा कॉलोनी जे रहवासियुनि सां माटेली माओ वारो सलूक कयो आहे। केतिरनि ई महीननि खां सड़ियल ट्रांसफार्मर तब्दील न थी सघिया आहिनि। बिजली न हुजण जे करे पाणी जे लप जे लाइ तड़पूं था। ख़ुदा जे वास्ते असां सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची